जीए लतीफ़ी ॿोली। दोस्तों, जीअं त हिन खां अॻु में असीं सिंध जे सदायत शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई अलैहि रहमत जे रिसाले मां कुझु सुरनि ते रोशनी विझी चुका आहियूं ऐं अॼु वरी दस्तूर मूजिबि हिकु सुर ते पंहिंजी ॼाण सारू रोशनी विझण जी कोशिशि कंदासूं। अॼु असांजो जेको मौज़ू या उनवान आहे सो आहे सुर यमन कल्याण। हिन सुर में मौजूदु बैत वायन ऐं सुर जे राग सां लाॻापे ऐं सबंध जे बारे में पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदासीं। शाह जे रिसाले में कुल 36 सुर मुक़ररु कया विया, जिन मां 30 सुरनि में शाह जो पंहिंजो कलाम ॻायो वियो आहे ऐं 6 सुरनि में ॿियनि माण्हुनि जो कलाम ॻायो वियो। इहो इन करे कयो वियो जो हिन खां अॻु में हिंदुस्तानी रागमाला में 6 सुर ऐं 6 रागड़ियूं मौजूदु हुयूं। यमन ऐं हुसैनी ॿई अरबी राग आहिनि। अमीर खुसरो यमन सां ॿिया सुर मिलाए नयूं रागड़ियूं ईजाद कयूं। मिसाल तौरु ऐमन ऐं यमन कल्याण ऐं हुसैनी सां ॿिया सुर मिलाए उन्हनि मां वरी अमीर खुसरो, हुसैनी कानूरो ऐं हुसैनी टोड़ी ईजाद कया। मगर भिटाई साहिबु ॿई सुर यमन ऐं हुसैनी साॻिया अरबन वारा साॻी सूरत में रखिया। बाक़ी सुरनि मां शाह साहब कुझु सुर हिंदुस्तानी रागमाला मां चूंडिया ऐं कुझु वरी मुल्की किस्सनि ऐं कहाणियुनि मां चूंडिया या अवामी रागनि मां चूंडिया। जेके रागमाला मां चूंडे खया से आहिनि कल्याण, बिलावल, सरीराग, खंभात, खमाच या खंभावती, सुहिणी, सारंग, केॾारो, देसी, सोरठ, बरवो हिंदी, बरवो सिंधी, रामकली, आसा, धनासरी, पूर्वी, कामोड ऐं बसंत। हिननि मां 3 रागड़ियूं कल्याण, बिलावल ऐं खंभात शुद्ध आहिनि, छाकाणि त इहे 3 जुदा जुदा ठाठनि जूं रागड़ियूं आहिनि। बाक़ी रागड़ियूं अवामी रागनि मां खयूं वयूं। सामूंडी यानी समुंड जे वापारियुनि जो राग, आबरी पाणी का सवा रणपट जो राग, माज़ूरी बेवस जो राग, कोयारी जाबलू पटन जो राग, राणू मूमल राणू इश्किया दास्तान जो राग, जंहिंमें मूमल ऐं राणे जो किस्सो ॻायो वेंदो आहे। खावड़ी ॾुथ ॾोरींदड़ जो राग, रिप आशिक जे ॻरे बार जो राग, लीला लीला चनेसर जे इश्किया दास्तान जो राग, ॾेर पाण अर्पियल इंसाननि जो राग, कापायती कोरियाणी छोकिरी जो राग, इरबाती सुबुह जो राग, घातू मच्छी मारींदड़नि जो राग, शींहं केॾारो शींहं जे शिकार जो राग, मारवी उमर मारवी जे इश्किया दास्तान जो राग, ढोल मारू जो इश्किया दास्तान जो राग, हीर रांझो इश्किया दास्तान जो राग, कारायल कारन कपड़नि वारे शिकारी जो राग। दोस्तों, लफ़्ज़ यमन जी माना आहे मन खे रोकणु, यानी तबियत ते कंट्रोल करणु या ज़ाब्तो आणणु ऐं नफ़्स खे हक़ीक़ी ऐं दुरुस्त पेचरो पसाइणु ऐं राह ॾेखारणु ऐं उन लाइ आमादा करणु। राग विद्या जे हिकु कौल मूजिबि मुख़्तलिफ़ कल्याण आहिनि, जिन मां यमन कल्याण बि हिकु आहे ऐं हीउ संपूर्ण राग आहे। सिज लथे महिल ॻाइजे। हिन राग ॿुधण सां बेचैन ऐं बेक़रार दिलि खे करार अचो वञे। हिन वक़्तु मुंहिंजे मुताले हेठि मरहूम अलामा आहे काज़ी साहिब जो मुर्तब कयल शाह जो रिसालो आहे, जंहिंमें फ़क़ति 29 सुर ॾेखारियल आहिनि ऐं 7 सुर धारिया सम्झी दाख़िल न कया विया आहिनि। अहिड़ी रीति शाह जे रिसाले जी हिन सिटा में फ़क़ति 29 सुर ॾिना विया आहिनि। जेके सुर धारिया सम्झी दाख़िल न कया विया आहिनि उहे ई आहिनि: बरवो हिंदी, ढोल मारवी, केॾारो, शींहं केॾारो, धनासरी, बसंत ऐं हीर रांझो। रिसाले जी हिन सिटा में पहिरियों सुर कल्याण ऐं आख़िरी सुर सुहिणी ॾेखारियल आहे ऐं सुर यमन कल्याण खे 2 नंबर ते रखियो वियो आहे। हीउ सुर कुल 9 दास्ताननि में विरचियल आहे। दास्तान पहिरें में 20 बैत, दास्तान ॿिए में 20 बैत ऐं 1 वाई ॾिनल आहे ऐं दास्तान 3 में कुल बैत 24 ॾिनल आहिनि
ऐं हिकु वाई ॾिनल आहे। दास्तान चौथे में 30 बैत 2 वायूं, दास्तान 5 में 40 बैत 2 वायूं, दास्तान 6 में फ़क़ति 29 बैत, दास्तान 7 में 20 बैत ऐं 1 वाई, दास्तान 8 में 26 बैत 1 वाई ऐं आख़िरी या 9 दास्तान में सिर्फ़ु 8 बैत ॾिनल आहिनि। हिन सुर में लुहारनि, उन्हनि जे अंगारनि, औज़ारनि, कलालनि जे दुकाननि, मोखे मतारनि, पतंगनि, वेजनि, सूफ़ियुनि ऐं सचनि तालबनि वग़ैरह जो ज़िक्र अस्कार कयल आहे। जीअं बैत आहे त अॼु आगड़िया आया साऊ खे सुॼाण, लाहींदा मोरियाण, रुक करींदा पधरो, या वरी अॼु आगड़िया आया सोधा सिराणी, प्यारे पाणी तेगू कंदा तिखियूं। हिन सुर में बि केतिरा ई उनवान टिड़िया पकड़िया पिया आहिनि ऐं केतिरनि ई नेक नहसियतुनि सां मालामाल ऐं भरपूर ऐं भंडार भरियल ही सुर बि आहे ऐं ज़ाहिरी तौरु बातिनी रंग में रचियल आहे। भलारे भिट धणीअ असांखे हिन सुर में वेही सम्झायो आहे त नेकोकार ऐं सचारनि जी सोबत अख़्तियार करियो ऐं अणॼाण जटनि खां पासे रहण जी तलक़ीन कई अथसि ऐं चवे थो त अहिड़नि जट अणॼाण नीम हकीम ख़तरे जान कोए ॼन ऐं टोटकाई हकीमनि खां ऐं तबीबनि खां परे भॼो ऐं उन्हनि वटि न वञो जिते रुगो नाले जा हकीम आहिनि, तिन खे बीमारी ऐं मर्ज़ जी का बि सुध ऐं ख़बर नथी पवे ऐं शफ़ा जे बदिरां उन्हनि मंझां उल्टो नुक़सानु थियण जो अंदेशो आहे ऐं उहे शफ़ा ठहियो मुर्गो ॾुख ॾींदा आहिनि ऐं ॿीणो नुक़सानु रसंदो आहे उन्हनि मां। अहिड़ा ॾढ हकीम तकलीफ़ लाइण त ठहियो, पर अहिड़ा वही ॾंभदा ॾींहं जो उल्टो सूर वधियो वञे ऐं ॾील ॾुखियो पवे। कुठियसि कुए ॼन तन तबीब न गॼा, ॾेई ॾंभ ॾॾनि पाणा ॾील ॾुखो हुयो। हिन क़िस्म जे ॼटनि ऐं ॾॾनि ॾील ॾुखाईंदड़नि जी भेट में असांखे हिकु कामिल रूहानी इल्म जे ॼाणू ऐं साहिब हिकमत नेक मर्द बुज़ुर्ग या आला वारे वटि वञणु घुरिजे, जेको नब्ज़ ते हथु रखी सही करे वठे त कहिड़ो मर्ज़ या बीमारी आहे, उनखे दवा कहिड़ी लॻंदी ऐं कहिड़ी दवा ते असरु कंदी ऐं शफ़ा मिलंदी। ऐं जे ॾिनल ॾस नुस्ख़े फ़क़ी ऐं दवा सां दर्द सभु दूरि थी वेंदा, दर्द सभु दूरि थी वेंदा आहिनि ऐं हर क़िस्म जी बीमारी लही वेंदी आहे ऐं माण्हू चाक चङो भलो थी पवंदो आहे। हिन सुर में अनेक मौज़ू ऐं उनवान आहिनि, जीअं लुहारनि जे दुकान ऐं उन्हनि जे कमकार में इस्तेमालु थींदड़ औज़ारनि जहिड़ो कि मुतरका, सांधाण, धवण, धमण, सिराण, खोरी, आग, अंगारनि के तमसीली रंग में अहिड़े नमूने सां रंगे असांखे इश्क जूं ॻाल्हियूं ॿुधायूं वयूं आहिनि ऐं सुपेक सलाहूं ऐं नेक नसीहतूं कयूं वयूं आहिनि ऐं अहिड़ा त सुहिणा सबक़ सेखारिया विया आहिनि। मिसाल तौरु भिटाई अल रहमत फरमाए थो त तोखे धमण हलाइणी कोन अचे, न को धमण धमी थो सघे, न को आग ऐं अंगारनि जे कॾहिं वेझो वियो आहीं। जेके बाहि जा शोला ऐं ॼरी ऐं उला आहिनि, उनजो ताव ऐं तपिश बि तो कॾहिं कोन सठी आहे या बर्दाश्त कई आहे, पर चईं ईअं तो फ़ख़्रिया नमूने सां त आउं आगड़ियो आंगर या लोहार आहियां। मतिलबु त जिन खे खोरे जी बाहि ऐं तपिश या ॼरी ऐं ॼराट, इश्क जी बाहि सेकी न लॻो आहे, न कोई ताव ऐं लहस आई आहे, पर पोइ बि वॾाई ऐं फ़ख़्र विचां फ़ख़्रिया अंदाज़ में पाण खे आशिक़ ऐं कारीगर सॾाइण में पूरा आहिनि। उन्हनि खे भिटाई सभु सम्झाए ऐं कुझु हिन रीति चवे थो त दूधा न धई आग ओॾो न वञी, उला जे इश्क जा सेता तूं न सही, उभो ई चई त आउं आगड़ियो आहियां। लुहारनि जे दुकाननि में रखियल औज़ार ऐं कम में ईंदड़ शयूं तिन खे अहिड़ी त आला पैराए में पेश कयो अथसि, ईअं थो लॻे ॼण पाण उते वेठो हुजे ऐं सभु कुझु ॾिसी रहियो हुजे त लुहार जे हथ ते छा छा थी रहियो आहे ऐं सभु कुझु ॾिसे पियो त वॾाण कीअं पई लॻे, कीअं पई हणिजे ऐं सांधाण कीअं सेकंदी आहे, धमण सां खोरी में बाहि कीअं ॿरंदी आहे ऐं उला कीअं निकिरंदा आहिनि ऐं लुहार रुक ऐं लोह मां औज़ार ठाहे उन्हनि खे सिराण ते कीअं था लाहिनि ऐं तिखो तेज़ कनि। उन्हनि समूरियुनि शयुनि खे शाइरी जो वेस ढकाए तमसीली तौरु अहिड़ा त उम्दा मिसाल पेश कया अथसि जो माण्हू दंग रहिजी वञे। जीअं बेताए त सिर सांधाण करे पुछिजे घर लुहार जो
सिर सांधाण करे पुछजे घर लोहार जो थकन हेठि धरे मन गॾींदई रुक से। या वरी चवे थो त सुरा ॾिठम से जिन साञाए सिराण से तेग तनी जी खे कट न लॻे कॾहिं। शाले अहमद जिन लोहारनि जे हुनर किरत धंधे फन कारीगिरी ऐं पोरे जी पजार कंदे फरमाए थो त जेके औज़ार ठाहे ऐं सिराण ते लाहे तेज़ तिखो करे ॼाणनि था तिने जी ठाहियल तराड़ खे कॾहिं बि कट कोन थो लॻे ऐं ज़ंग कोन थो लॻे, जॾहिं ॾिस तॾहिं नई थी लॻे। अहिड़नि खे सदाईं सुरो ऐं ख़ुशबाश ॾिठो अथमि जेके औज़ार खे सिराण ते लाहे ॼणनि था ऐं अहिड़ा औज़ार ऐं हथियार ठाहिनि था जेके सदाईं पिया चिलकनि ऐं चमकनि ऐं को बि उन्हनि खे ज़ंग कोन थो लॻे। हिन दास्तान में शाह रहमत जिन न फ़क़ति लोहारनि जे कमकार किरत ऐं हुनर जो ज़िक्र अस्कार कयो आहे, पर उन सां गॾोगॾु केतिरियूं ॻूढ़ियूं मानाऊं कढी ऐं मरफ़त जा मोती कढी असांखे आछा अथसि। बेताद कट कड़े लो ॿरे दूधा जित दुगन मुतरकन मोह कढिया सांधाणियूं सहकन अॼु पिण आॻड़िन मेड़ो आहे मच ते। या वरी ही बैत ॾिसो, ॿारियो उजाइन पिरी उजायो ॿारीन, ॿारियो उजाइन पिरी उजायो ॿारीन, सा पर न सिखिया जनी मुआ जारीन, सा पर न सिखिया जनी मुआ जारीन, मूंखे था मारीन लोहा लोहारनि जा। दास्तान चौथे में इश्क प्याला वटियूं वे शराब ककू प्याका प्याकू साकी मट ऐं सुर्खी मोखे मतारनि जे बारे में ज़िक्र कयल आहे। मोखे मतारनि वारी ॻाल्हि या किसो तमामु दिलचस्प आहे। हिन जे बेतनि ऐं वायनि जी ऐं ॿियनि बेतनि ते ॻाल्हाइण खां अॻु में ज़रूरी आहे त कुझु मोखे मतारनि जी ॻाल्हि ते रोशनी विझूं। दोस्तों, मूमल जे मरी वञण खां पोइ संदसि ख़ासि बानी नातर माथेली उमरकोट खे छॾे अची लस ॿेले वारे घस ते आस्थानूं कयो। जीअं त नातर जी ॼमार जो घणो हिसो मूमल जे मिजाज़ जी मौजुनि में गुज़रियो, तंहिं करे हिन खे उन्हनि रसनि ऐं राणियुनि अहिड़ो त बांधाणी करे छॾियो जो हुनखे मर्दनि जी कचहरी खां सवाइ हिकु पल बि न सरंदी गुज़रंदी हुई। मूमल माण्हुनि लाइ जेके मांझी मौत क़बूले ईंदा हुआ से सभु पहिरीं नातर सां मुलाक़ाती थींदा हुआ, जिन खे पंहिंजो समूरो दर्दन वारो दास्तान अजीब अजीब नमूननि में ॿुधाईंदा हुआ ऐं नातर नाम कठी उहे सभु हाल अहिवाल ज़रे पुरज़े वञी मूमल जे गोशगवार कंदी हुई। इन रीति नातर वटि नीह वारनि जी नियाण भलियल रहंदी हुई ऐं हीअ बि उन्हनि सां गॾु नीह जी नियाण में पई गोता खाईंदी हुई ऐं मिजाज़ी मौजुनि में मस्तु ऐं मगन रहंदी हुई। नीह जे नशे हिन जी दिलि में अहिड़ो त देरो ॼमायो जो मरंदे दम ताईं मिजाज़ वारनि जी महिमान नवाज़ रही ऐं उहे महिमान मोखी जे हट ते जॾहिं कॾहिं ईंदा रहंदा हुआ। नीह जे नशे वारा संदसि ओतारे ते ईंदा रहंदा हुआ। मूमल त मरी चुकी हुई पर नातर अञा ज़िंदा हुई, मगर हिन वक़्तु नका उहा माथेली वारी माड़ी हुई त नका उहा काक वारी कंदी हुई। तंहिं करे हिन देश चोरी परदेस भिखिया वारी चवण मूजिबि अॻूणो माग मकान तर्क करे अची नीह वारनि लाइ नए सर ओतारो वॼियो। ससई सरवाणनि जे पुठियां बंबोर खां निकिरी जेको घस या रस्तो वरितो, उन रस्ते जी इज़त अॼु बि इश्क वारा कनि था, छो त उहो हक़ीक़त परूड़ण वारनि जो घस आहे। उन रस्ते बनिस्बत वरनि जा वरे सिंध में पचारूं थींदियूं रहियूं आहिनि ऐं इन वाट खे विंदर वोड़ींदड़नि जी वाट सॾियो वेंदो आहे। तंहिं करे उन पेचरे खे पिर्त वारनि पांझड़नि जो पेचरो बि चवंदा आहिनि। नातर उषा करण लाइ ओतारो अॼियो, उहो ओतारो गॾाब तपे में उन ससुई वारी वाट ते हिकु तलाउ जे कप ते अॼियो। तलाउ जे भरिसां हिकु वाइड़ बि वंदो हो, जंहिंजे भरिसां संदसि इहो शराब खानो या ओतारो हो। नातर पंहिंजो असुलो को नालो बदिलाए मोखी, जंहिंजी माना आहे भलाई जो बदिलो ॾींदड़। सिंधी में हिकु चवणी आहे त गुन मोखणु माना भलाई जो बदिलो ॾियणु। हीअ भलाई कंदड़ भूरी उते रस्ते ते वाटड़नि सां विंदड़े विंदड़नि सां पई मुलाक़ातूं कंदी हुई
हिन उतारे ते कई ईंदड़ वेंदड़ पिया ईंदा वेंदा हुआ ऐं तरसंदा हुआ। हिते वॾो मार्को थींदो जंहिंमें मोखी बि पाग वठंदी हुई। महिमाननि जी ख़ातिर तबादला ॿिए खाधे पीते सां गॾु शराब पिणु महिमाननि खे मर्ज़ी मुआफ़िक़ वर्ताइण लाइ ॾिनो वेंदो हो। शराब चुकाइण जे फन में मोखी खे महारत हासिल हुई, जंहिं करे प्याकू परे परे खां पंधु करे अची हिते वठियूं वापराईंदा हुआ। उन समय 12 बैरूटियुनि जी टोली मशहूरु हुई, जा सिंध बलोचिस्तान ऐं ईरानी सरहदुनि तां फुरलुट कंदी रहंदी हुई। उन टोली जो खुफ़िया मकान बदाणी हो, जो शाह बिलावल नूरानी खां 6 मील पंध ते उत्तर उलहंदे जी कुंड ते आहे। उहो अंधु कलात रियासत ऐं लसबेला रियासत जी सरहद ते आहे। उन मकान वटि मतारनि जे घोड़नि जा आवरा पथरनि जा ठहियल बि मौजूदु आहिनि। उनजे नज़दीक हिकु मुक़ाम चौरे जो आहे, जंहिंमें 12 मतारनि जूं क़बरूं मौजूदु आहिनि, जेके अॼु बि इबरत वठण लाइ ऐं तारीख़ जो हिकु अणमिट बाब या निशान आहिनि। 3 समा 3 सूमरा 3 ज़ात मरम 3 रूंझा राॼधणी ॿाहिरि साण भरम। मतारनि जो मरम थियो मोखी संदे मट ते। उन्हनि 12 ई मतारनि जा मार्का मोखी वटि थींदा रहंदा हुआ। जीअं त मतारा शराब जा प्याकू हुआ, तंहिं करे मोखी वटि अचणु वञणु ज़्यादा थींदो हो। हीअ त सिर ॾेई पिया सिटूं जोड़ींदा हुआ, तंहिं करे मोखी जा महिमान सदाई पिया थींदा हुआ। जीअं त वापारी काफ़िला हितां ई लंघंदा हुआ ऐं हिते विश्राम कंदा हुआ, तंहिं करे वापारियुनि ऐं वाठोड़नि जी सहूलियत लाइ मोखी हिकु आलीशान दुकानु खोलियो, जिते हर क़िस्म जी जिन्स जो वापारु थींदो हो। मोखी जे मध जो परे परे वञी पियो हो। हिन शराब जी वाखाण हंधे वांगुरु मशहूरु थी वई हुई, तंहिं करे प्याकू परे परे खां पंधु करे बि अची हिते वठियूं वापराईंदा हुआ। मतारनि जो त इहो मामूलो हो त 6 महीने मोखी वटि अची महिमान थींदा हुआ ऐं सवाई सुर्ख चखे वरी मोटी वेंदा हुआ। शराब चुकाइण जा मट बि उन दुकान जे आस पास में हूंदा हुआ। हिकु दफ़े इतफ़ाक़ सां हिकु मट जो ढक ढिरो थी पियो ऐं कुदरतन उन मट में हिकु कारो नांग किरी पियो, जो शराब जे नशे में पाणी सबबु ॿुॾी मरी वियो ऐं उनजो कंडो जेको होसो जिस्म त ॻरी वियो, बाक़ी कंडो जेको होसो उन मट में पिए तरियो ऐं संदसि ज़हर उन मट जे शराब में मिली वियो। ओचिता मतारा विया ऐं नए ताज़े शराब जी घुर कयाऊं। मोखी इतफ़ाक़नि सां उहो ई मट खोलियो जंहिंमें नांग मोल हो। मट मां शराब कढी सफ़ा करे तयारु करे मोखी मतारनि खे पियारियो। मतारा हलिया। मोखी संदे मट में सुरी सप पियो। मोखी संदे मट में सुरी सप पियो। नातिर संदे नाज़ में कुसण क़बूल थियो। कदा कमु कयो मौत मतारनि जो। हिन दफ़े मतारा नशे में मखमूर थी विया ऐं 6 महीननि जे बदिरां वरी 12 महीने आया। ईंदे शर्त परोकी शराब तलब कयऊं। मोखी चवंदो उहो शराब मूं हारे छॾियो। मतारनि जे इसरार करण ते मोखी सप वारी समूरी हक़ीक़त साणनि बयानु कई, जंहिंते मतारनि खे वहमी नशो वकोड़े वियो ऐं 12 ई मतारा उते जो उते मरी विया। सरे कीन कयो न वेण मोखी जे मारिया। कोको वेण कलाड़ जो पिते ते पियो न, तियां पोइ थियो न मरण मतारनि जो। इन रीति मतारा मरी विया। मोखी तूं बि मर, तुंहिंजो ॾाढ ॾमर कोन सहंदो उनरे। मतारा शराब जी रुगो मोखी जेका हक़ीक़त ॿुधाई त नांग उन में सुरी पियो ऐं अहिड़े नमूने सां हुन में ज़हर शामिलु थी वियो। इहा ॻाल्हि जॾहिं मतारनि ॿुधी त संदन पिता जेके असां फाटी विया ऐं ॻाल्हि जे करे संदन मौत वाक़े थियो। दोस्तो इहो हो नंढो अफ़सानो या ॻाल्हि मोखी मतारनि जी। दास्तान 5 में आहे। सचनि सूफ़िन लाकुफ़िन आशिक़नि ऐं साणनि सोबत अख़्तियार करणु, अंदरि उजारण ऐं मन खे अछो उजरो साफ़ चिटो करे आईने वांगुरु करण जी ख़ूब वस्तार कयल आहे। ऐं अल्लाह लोक दरवेश नेक ऐं साले बुज़ुर्गनि जी प्रचार कयल आहे, जिन वटि वञण सां कल्ब तां कस लयो वञे ऐं अंदरि उजरियो साफ़ थियो वञे ऐं वजूद जो वर्क धोपजी वञे थो। जीअं बिठाई अल रहमत जिन फरमाइनि था त सूफ़ी साफ़ कयो धोई वर्क वजूद जो, तियां पोइ थियो जेरे पसण पिरीअ जो।
उहे सूफ़ी जेके दर्दनि खे दूरि कंदा आहिनि ऐं फ़िकर जी फरई उहे सूफ़ी जेके दर्दनि जो दौरु कंदा आहिनि ऐं फ़िकर जी फरई हथ में खणी माठ में मुतालो कंदा आहिनि ऐं सूरनि जा सबक़ यादि कंदा आहिनि ऐं उहे पना पढ़ंदा आहिनि जिन जे वसीले पिरीं जो दीदार नसीबु थींदो अथनि। बहितर जिन खे दौर दर्द जो सबक़ सूर पढ़नि, फ़िकर फरई हथ में माठ मुतालो कनि, पनू सो पढ़नि जंहिंमें पसंदि पिरीअ खे। इहे अलालोक इंसान ख़लक़ में आम माण्हुनि वांगुरु हलंदा घुमंदा ऐं फिरंदा पिया आहिनि, पर पंहिंजी दरवेशी जो राज़ ऐं रमज़ कंहिं साण बि कोन सलींदा आहिनि ऐं माठ मेठ में अरफ़ाकानी जो दिलि में ज़िक्र फ़िक्र पिया कंदा रहंदा आहिनि। बेताद ज़ाहिर में ज़मानी फ़िक्र मंझि फ़ना थिया, तिन्ही खे तालीम जी कुड़ अंदरि कानी, हर्फ़ हक़ानी दौर कयाऊं दिलि में। मतिलबु उहे जेके से आम माण्हुनि में ख़लक़ में हलंदा पिया आहिनि, पर उहो ख़बर कोन पवंदी आहे त दरवेश आहिनि, सूफ़ी आहिनि, अला लोक वारा आहिनि या फ़िकर वारा आहिनि, ज़िकर फ़िकर वारा आहिनि। उहे तॾहिं ख़बर पए जॾहिं पंहिंजो अंत ॾींदो, उहो पंहिंजो अंत ॾींदा ई कोन्हे ऐं फ़क़ीर जेके आहिनि से पंहिंजो अंत कोन ॾींदा आहिनि। हक़ीक़त बि इहा आहे जीअं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई अल रहमत जिन फरमायो आहे, असांखे संदन कलाम ते अमल करणु घुरिजे ऐं संदन ॿुधायल फ़लसफ़े खे परखण ऐं परूड़णु घुरिजे। फ़क़ति मथाचिरे नमूने सां न ॾिसणु घुरिजे, पर ज़बान सां पढ़ी ऐं हीअं सां बि हंडाइणु घुरिजे। जीअं ख़ुदि हिकिड़े हंधि फरमायो अथनि त पढ़ियो था पढ़नि कढ़नि कीन कलूब में, पढ़ियो था पढ़नि कढ़नि कीन कलूब में, पाणा ॾोह चढ़नि जीअं वर्क वराइनि वितरा। चवंदा आहिनि त अकुल वारे लाइ इशारो ई काफ़ी आहे, या थोरो चवणु ऐं घणो सम्झणु। सम्झू माण्हू ॿिनि अखरनि मां ई सम्झी वेंदो आहे, बाक़ी ॿियनि जे अॻियां केतिरियूं बि खणी मुरलियूं वॼायो ऐं ॻाल्हियूं कबियूं आहिनि त उन मां कुझु बि हड़ासुल कोन थींदो आहे। जीअं चवंदा आहिनि त रिढुनि अॻियां रबाब वॼाईंदे वरे थिया। अखर चुते हिकिड़े ॿऊं जे न ॿुझनि, को कबो खे तिन सॼी सुणाए ॻाल्हड़ी। छहें दास्तान में वरी आशिक़नि खे वेही नेक नसीहतूं कयूं अथसि ऐं उन्हनि जे अॻियां इश्क ऐं मोहबत जी वज़ाहत कई अथसि ऐं खेनि ॿुधाए थो त इश्क जी राह ऐं रस्ते में सुपरिन जे तीर सणण लाइ सीनो सफ़र करणु घुरिजे ऐं जॾहिं दोस्तनि ॾे वञिजे त कुपत ऐं कीने खां पासो कजे। हिन ॻाल्हि खे भिटाई अल रहमत कुझु हिन रीति फरमाए थो त जे हू पाइनि कान कमान में त नई ॾिज सीनू कजे न कीनू वञी दर दोस्तनि जे। ऐं किथे वरी इश्क खे ज़हरीले नांग सां थो भेटे ऐं तशबी ॾिए त इश्क ज़हरीलो नांग आहे, जिन खे उन जो डंग लॻो हूंदो या जेको कखियो हूंदो तंहिंखे ई ख़बर हूंदी त इश्क छा आहे। मोहबत जे मैदान में सिर जो सांगो छॾे ॾे ऐं मथो या सिर लाइ दोस्तनि जे अॻियां धर या पेश कर, पोइ ख़बर पवंदी त वाक़ई इश्क आहे। बाक़ी ठलियूं ॻाल्हियूं करणु त इश्क आहे इश्क जा पंध परे आहिनि। बहितर त मोहबत जे मैदान में सिर जो सांगम कर, लाहे सिर लतीफ़ जे दोस्तनि अॻियां धर, इश्क नांग पर ख़बर खाधनि खां पवे। इश्क जा पंध ई पेचरा परे आहिनि, इश्क का ॿाराणी रांदि न आहे, न ई को जवाननि जो खेॾ या मुश्किलो आहे जो उनखे रांदि सम्झी रहनि था। हिन में त सिसी नेज़े जी नोक ते उछले अधु करणी थी पवे ऐं इन वाट ऐं रस्ते या पेचरे में जेके जीअ जिस्म ऐं जान जी परवाह कनि था, इश्क करणु अहिड़नि जे बस जी ॻाल्हि ई कोन्हे। जी भिटाई अल रहमत फरमाए थो त इश्क न आहे रांदि जीअं खेॾनि था गबरू, जीअ जुसे ऐं जान जी भञे जो एकांद, सिसी नेज़े पांद उछल त अधु थिए। दास्तान 7 में वरी आशिक़नि जी आदतुनि अतवारनि जो ज़िक्र अस्कार भरपूर नमूने सां कयल आहे ऐं आशिक़नि खे वेही सम्झाए थो त कूड़ी सद ऐं सिक तेसि ताईं करणु अजाई आहे जेसि ताईं दिलि में दर्द नथो पैदा थिए ऐं पीढ़ी जे अङण ते पाण खे क़ुर्बान नथो करणो पवे। बाक़ी इहो इश्क कोन्हे त सॼो ॾींहुं वेही करे ॻाल्हियूं करे त मूंखे इश्क आहे ऐं राति जो वरी खाई पी नड़ थी ख़ुशि थी सुम्ही रहे। हुनखे इश्क नथो चई सघिजे, इहो सरासर कूड़ ऐं ॿठाक आहे। बहितर त दर्द न थिए दिलि में त सिकण कर्म सद
पई पहिरियां जे न थिए अंगण मथे अधु ई तां कूड़ी सध जीअं खिलियो खायो सुम्ही। मतिलबु इहा सध जेका अॼु माण्हू इलाही जी आदतूं चवंदा आहिनि मूंखे इश्क आहे हीअं हूअं ऐं वॾो आशिक़ आहियां। अहिड़नि सदड़ियुनि खे भिटाई साहिबु हिन दास्तान में सबक़ु ॾिनो आहे। जेके इश्की दावत कंदा आहिनि पर उन्हनि को दिलि में को बि दर्द सूर या ग़म कोन हूंदा, खाई पी नड़ ते सुम्ही रहंदा आहिनि। या वरी फरमाए थो त अञा तो मंझां कख छुते रत निकिरे, मुंहं में महबूबनि जा कीअं जलींदे घाव, सो तूं कुॼाड़िया सिकण जूं सधूं करी। दास्तान 8 में वरी इख़लाक़ सब्र बर्दाश्त करणु सहण निवड़त अख़्तियार करण जी तइलीम ॾिनी वई आहे। वेण ताना तुनका मियणा ऐं उबतनि सुबतनि जवाबनि ऐं वणंदनि ॾियण खां रोकियो वियो आहे ऐं हर हाल में सब्र करण जी ऐं 8 ई पेर अदब सां गुज़ारण जी जो तौर तरीक़ो ॾसियो वियो आहे ऐं तलक़ीन कई वई आहे ऐं नफ़्स खे मारण ऐं उन ते कंट्रोल करण ऐं रोकण ते बि ज़ोर ॾिनो वियो आहे ऐं हिदायत कई वई आहे। सोनू लतीफ़ फरमाए थो त हू चवनई तूं म चओ वातां वराए, हू चवनई तूं म चओ वातां वराए, अगराई जो करे खता सो खाए, पांध में पाए वियो कीने वारो की न की। या वरी ॾमर पासो ॾुख से खांद खथूरी होए, वला महल साबरीन आगो ईअं चोए। दास्तान नाए यानी हिन सुरी जे आख़िरी दास्तान में भलारे भिट धणी सचनि आशिकनि खे पतंगनि सां भेट ॾेई वई उन्हनि खे नेक सलाहूं ऐं मशवरा ॾिना आहिनि त आशिकनि खे पतंगनि वांगुरु बाहि में पचण ऐं सड़ण ऐं जली वॼण ऐं आग में वञणु घुरिजे। जीअं पाण फरमायो अथनि त पतंग चाहीं पाण खे त अची आग बुझाए, पचण घणा पचाया तूं पचण खे पचाए, वाक़ुफ़ थी विसाए आग न ॾिजे आम खे। दोस्तो इहो सुर यमन कल्याण वरी बि कंहिं नए सुर या उनवान या मौज़ू सां तव्हांजे अॻियां हाज़िर थींदासीं। तेसि ताईं इजाज़त ॾियो, यार ज़िंदा सोबत बाक़ी। दोस्तो तव्हांखे जेकॾहिं असांजी वीडियो ॻाल्हि ॿोल या सुर ते गुफ़्तगू पसंदि अचे त असांजो चैनल सब्सक्राइब करे छॾियो, लाइक करे छॾियो ऐं हकनि खे दॿाए छॾियो त तव्हांजा तहे दिलि शुक्रगुज़ार रहंदासीं। अल्लाह हाफ़िज़।